नाज़रीन बुलेटिन जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे तव्हां खे कॿी अहम ख़बर ॾींदासीं। सिंध असेंबली में GDA अपोज़िशन लीडर जे लाइ दरख़्वास्त जमा कराए छॾी आहे। अपोज़िशन जे 28 मेंबरनि रिक्वेज़ेशन ते सही कई। MKM जी अपोज़िशन लीडर लाइ PTI जे 8 मेंबरनि सही कई। GDA जे 10 मेंबरनि MKM जी रिक्वेज़ेशन ते सही कई। GDA जे 4 मेंबरनि राशिद शाह राशदी, शहरियार महर, नुसरत सहर अब्बासी ऐं अली गौहर सही न कई। अवां खे नाज़रीन आगाह कयूं पिया, सिंध असेंबली में GDA अपोज़िशन लीडर जे लाइ दरख़्वास्त जमा कराए छॾी आहे। अपोज़िशन जे 28 मेंबरनि रिक्वेज़ेशन ते सही करे छॾी आहे। MKM जे अपोज़िशन लीडर लाइ PTI जे 8 मेंबरनि सही कई। GDA जे 10 मेंबरनि MKM जी रिक्वेज़ेशन ते सही कई। GDA जे 4 मेंबरनि राशिद शाह राशदी, शहरियार महर, नुसरत सहर अब्बासी ऐं अली गौहर सही न कई। हवा के नाज़रीन अहम ख़बर ॾियूं पिया। सिंध असेंबली में GDA अपोज़िशन लीडर जे लाइ दरख़्वास्त जमा कराए छॾी आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील सां राब्तो कयो आहे कराची में सिंध न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी सां। फयाज़, अपडेट कजो इन ख़बर जे बारे सां। बिल्कुल सिंध असेंबली में GDA पारां सिंध असेंबली में अपोज़िशन लीडर के हवाले से दरख़्वास्त जमा कराई हुई है, जंहिंमें अपोज़िशन के 80 के लगभग मेंबर या रिक्वेज़ेशन दरख़्वास्त उहा जमा कराई हुन ते सहियूं कयूं आहिनि। MKM जे अपोज़िशन लीडर के हवाले से PTI के 18 जेके मेंबर उन सहियूं कयूं आहिनि। तरह GDA के 10 ऐं MKM के 18 जेके मेंबर उन्हनि पिणु दरख़्वास्त के सहियूं कयूं आहिनि। GDA के 3 मेंबर मोहम्मद राशिद शाह राशदी, शहरियार खान महर, नुसरत सहर अब्बासी ऐं अली गौहर खान महर इन दरख़्वास्त ते जेका सहियूं न आहिनि कयूं। जॾहिं MKM जो जेको कंवर नवी जमील आहे उन बीमारी सबबि जेको दरख़्वास्त ते सहियूं न आहिनि कयूं, त मुमकिन आहे त अॼु जे इजलास में स्पीकर पारां अहिड़ी दरख़्वास्त खां पोइ नई जेको सिंध जे हिमायत आहे उनजी मुक़ररी तौर ते जेको पार्लियामानी लीडर आहिनि उन्हनि तब्दीली जे हवाले सां नोटिफिकेशन बाज़ाब्ता तौर ते जारी करे ऐं सिंध में इन वक़्तु जेको निगरान सेटअप आहे उनमें सूबाई हुकूमत ऐं अपोज़िशन पारां गॾियल तौर ते निगरान वॾे वज़ीर तौर काबीना जे हवाले सां जेके नाला आहिनि उन्हनि ते इतफ़ाक़ कयो वेंदो। इम्कान आहे त अॼु जे इजलास में राना अंसार खे सिंध जी जेका अपोज़िशन लीडर मुक़ररु कयो वेंदो ऐं पहिरीं जेका उहा औरत जेका अपोज़िशन लीडर हूंदी जेका सिंध असेंबली जी अपोज़िशन लीडर तौर ते बाज़ाब्ता तौर ते सामने ईंदी। इन हवाले सां अपोज़िशन पारां PTI सिंध हलीम आदिल शेख जेको सिंध असेंबली में अपोज़िशन लीडर आहे उनखे हटाए ऐं MKM जो जेको अपोज़िशन लीडर जंहिंमें राना अंसार आहे उनजी हिमायत जे हवाले सां ठीक है, वॾी महिरबानी फयाज़ अपडेट करण जे लाइ।